अस्सलाम वालेकुम प्यारा साथियो। अज तव्हां सां पाकिस्तान के अदालती निज़ाम मुतालिक़ ॻाल्हि ॿोल कंदुसि। जॾहिं खां वठी ही पाकिस्तान ठहियो आहे त अदालती निज़ाम बहितर नमूने में कोन हलियो आहे। चर्चिल चयो हुयो आलमी जंग खां पोइ पंहिंजे साथियुनि खां पुछंदे अदालती निज़ाम मुतालिक़ ॼाण वरिती हुयईं त अदालती निज़ाम इंग्लैंड में कम कीअं थो करे, त संदसि साथियुनि ॿुधायो हुयो त अदालती निज़ाम में बहितरी आहे ऐं उन में को बि ज़वाल कोन्हे। त चर्चिल जवाबु ॾिनो हुयो त ही मुल्क बची वेंदो ऐं पाण तरक़ी करे वेंदासीं जिते इंसाफ़ ऐं अदालतूं जा महवर ऐं मर्कज़ मुतहरिक इंसाफ़ जे बुनियादनि ते मबनी हूंदा त उहे मुल्क तरक़ी कंदा ऐं उहे मुल्क कॾहिं बि पोइ ते न वेंदा। यकी पाकिस्तान जी सूरत हाल त मुस्तक़िल बुनियादनि ते कमज़ोर रही आहे अदालती नुक़्ते निगाह खां, पर ताज़ो जेको इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि ख़त लिखी करे इहो चयो त असांजे मामलात में पाकिस्तान जूं खुफ़िया एजेंसियूं ऐं अस्करी क़ुवतूं मुदाख़लत करनि थियूं, उन्हनि ॾींहंनि खां वठी करे हीअ अदालती निज़ाम इंतिहाई उन ते सुवाल निशान अचणु शुरू थिया आहिनि। जस्टिस मंसूर अली ख़ान ताज़ो जेको प्यूनी जज आहे पाकिस्तान सुप्रीम कोर्ट जो, उन चयो त पाकिस्तान जी जेका आबादी आहे उन आबादी जे मुतालिक़ पाकिस्तान खे 21,000 जज खपनि, पर आहिनि फ़क़ति 3,000 जज। 4,000 जजनि जूं पोस्टूं सेंक्शन थियल आहिनि, 1,000 जायूं अञा बि ख़ाली आहिनि। सॼे 25 करोड़ माण्हुनि जे लाइ फ़क़ति 3,000 जज आहिनि। जॾहिं 3,000 जज हूंदा, 25 करोड़ अवाम हूंदो त पोइ इंसाफ़ न थींदो ऐं उते पैरेलल जुडिशल सिस्टम मुतारफ़ थींदो। पैरेलल जुडिशल सिस्टम इहो आहे त हिते पुलिस पंहिंजो अदालती निज़ाम पाण ठाहे वरितो आहे। एविडेंस छो कलेक्ट करे, FIR छो ठाहे दाख़िल करे, अदालतुनि जा छो चकर काटे, वरी पछाड़ी में बेनिफिट ऑफ डाउट जे तहत जवाबदार खे फ़ाइदो थी वञे ऐं जवाबदार खे सज़ा ई न अचे। उन जे करे हिते फुल फ्राए ऐं हाफ फ्राए जी जेका टर्मिनोलॉजी जेको तारुफ़ जो सिलसिलो मुतारफ़ करायो वियो, उन ते वॾे पैमाने ते हिते अमल थियो आहे। जुडिशल सिस्टम पुलिस पंहिंजो अख़्तियार करे वरितो, मज़हबी जमायतुनि पंहिंजो जुडिशल सिस्टम अख़्तियार करे वरितो। ही तोहीन अदालत आहे, हे तोहीन रिसालत आहे, हे तोहीन मज़हब आहे। सलमान तासीर गवर्नर पंजाब खे जेको ज़िंदगी जो नुक़सानु थियो, उन में बि उन जे मथां इहो इल्ज़ाम आयो तोहीन रिसालत जो ऐं उनखे क़तलु कयो वियो। जेको क़ातिल हुयो, करोड़े माण्हुनि उन जी हिमायत कई त जेको इहो अमल थियो आहे इहो बहितर थियो आहे। सियालकोट में श्रीलंका जे इंजीनियर खे मज़हबी जमायतुनि तोहीन मज़हब जे नुक़्ते निगाह खे नज़र में रखंदे उनखे जीअरे साड़े छॾियो। इहो आहे मज़हबी जुडिशल सिस्टम। उन खां पोइ आहे हिते जिरगा जुडिशल सिस्टम। हितां जा नवाब, हितां जा सरदार, हितां जा रेस, हितां जूं पंचायतूं उहे गॾिजी करे जिरगा सिस्टम मुतारफ़ करायूं। बाबा हिकिड़ो माण्हू थाणे ते वञे, अदालत में वञे, अदालत में 10 साल उनजो केस हले, वरी उहो माण्हू अपील में वञे, उन खां पोइ वरी उहो ट्रपील में वञे, त उहो 10-10, 15, 20 साल उहो माण्हू उन केस जे पोयों लॻे। हिननि छा कयो त उन जिरगे सिस्टम खे मज़बूत बनाइण जे लाइ बि हितां जी रियासत पंहिंजो इहो किरदारु अदा कयो जो उन्हनि खे 1 कलाक में
हिक कलाक में जिरगा सिस्टम तहत वॾे में वॾा फ़ैसिला थी विया ऐं माण्हुनि अदालतुनि जे तरफ़ ॾे जेको उन्हनि जो वेसा हुयो या जेको तवजो हुयो उहो घटिजी वियो। उन सां गॾोगॾु मज़हबी जुडिशल सिस्टम अची वियो, पुलिस जो जुडिशल सिस्टम अची वियो, क़बाइली जुडिशल सिस्टम अची वियो। हाणे अचे थो अस्करी जुडिशल सिस्टम। ऑर्डनरी अदालतूं आहिनि, उन जे बावजूद बि हितां जी फ़ौज खे पंहिंजूं स्पेशल कोर्ट्स क़ाइमु करणियूं थियूं पवनि। त असां जॾहिं बि चाहियूं जंहिंखे मिसिंग पर्सन जो मामिलो आहे, जीअं माहिरंग बलोच पंहिंजे नियाणियुनि सां गॾिजी करे मार्च करे इस्लामाबाद पहुती, धरणो हयईं ऐं पंहिंजे उते मिसिंग पर्सन जेके हुननि जा बचा ॿाहिरि मुड़ुस खजी विया बलूचिस्तान मां, ऐं केतिरनि जूं त क़बरूं बि कोन मिलियूं, केतिरनि खे ईअं मारे ख़तमु करे छॾियऊं। माहिरंग बलोच आई त जेकॾहिं तव्हां असांजा जेके माण्हू खयां आहिनि उन्हनि जूं मंगेंदियूं इंतज़ार में वेठियूं आहिनि, महिरबानी करे इहो असांखे ॿुधायो त उहे तव्हां मारिया आहिनि ऐं कहिड़ी जाइ ते दफ़न कया आहिनि, त घटि में घटि उहे मंगेंदियूं जेके इंतज़ार में वेठियूं आहिनि पंहिंजे वरनि जे लाइ, त उहे त शादी करे सघनि। पर हितां जो उहो ताक़तवर अस्करी इदारो हिते फ़ौजी अदालतूं क़ाइमु करे पंहिंजो जीअं ताज़ो हींअर हिदायत लोहार खे शहीद कयो वियो, उन जूं नियाणियूं जॾहिं एहतिजाज करणु लॻियूं त उन्हनि जे लाइ जेके मसाइला पैदा कया विया ऐं उहे सरापा एहतिजाज, सॼी सिंध सरापा एहतिजाज थी, पर उन जे मामिले खे का बि अहमियत कोन मिली। ईअं त तमामु घणा हिते मिसिंग पर्सन्स आहिनि। हाणे हिते अदालती सिरिश्तो जंहिंमें तव्हांखे 21,000 जज खपनि था, उनमें तव्हां 3,000 जजनि ते मुल्क जे सिस्टम खे हलाईंदो। तॾहिं त जस्टिस मंसूर अली ख़ान प्यूनी जज सुप्रीम कोर्ट चयो त पाकिस्तान जो अदालती निज़ाम जेको आहे एॾो को बहितर कोन्हे। मां बि उन जे मौक़िफ़ जी ताईद कंदे चवां थो त मोहतरम साथियो, हीउ जेको मां तव्हां सां डेली मुखातिब थियां थो ऐं जेके शयूं तव्हांखे ॿुधायां थो त हितां जी आर्मी छा थी करे, हितां जूं मज़हबी क़ुवतूं छा थियूं करनि, हितां जा नवाब ऐं सरदार छा था करनि, हितां जी पुलिस छा थी करे, इहो सभु कुझु मां तव्हां ताईं पहुचायां थो। असली उन जो मक़सदु मुंहिंजो इहो आहे तव्हांखे ॼाण ॾियां। महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ॾिसो ऐं ॿुधो। जेके शयूं मुंहिंजूं पसंदि अचनिव त मूंखे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट करियो, त पाण वधीक बहितर नमूने सां पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ खे सगारे अंदाज़ में तव्हां ताईं पहुचाइण में कामयाबु बणिजी सघूं। महिरबानी साथियो।